नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में खबर ॾींदा हलूं त मटियारी जे ॻोठ गुलाम कादिर जोया जे अक़लियत बिरादरी जे 10 सालनि जे मासूम शंकर मेघवाड़ केतिरनि ॾींहंनि खां गायब वारसनि पारां ॻोठ में रैली कढी सख़्त एहतिजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते संदसि वालिद प्रेमचंद मेघवाड़ इल्ज़ाम हणींदे चयो त मुंहिंजे पुट खे जवाबदार मेलार चंद अगवा कयो आहे। एहतिजाज में शामिल पहलाज मेघवाड़, सतराम मेघवाड़ ऐं ॿिनि चयो त मासूम जे घर में रोज़ ॾाढो मतिलबु पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। खुदारा असांजी मदद कई वञे। साईं, मुंहिंजो पुटु निकिरी वियो आहे, अगवा थी वियो आहे, 10 सालनि जो आहे। मसू बिरगड़ी में उतां शामी टाइम ते मोटियो पियो। असांखे कान ख़बर हुई त मसू वियो आहे या कोन वियो, असांखे कान ख़बर। शाम जो असांखे ख़बर पई सिजु लथे वियो त छोकिरो आयो कोन। असां उन छोकिरे खे फ़ोन कई, दर्जी वारे खे, त हू चए थो असांखे सुबुह खां कढी असां वटि कोन आयो आहे। त असांखे या किथे बि वेठल हूंदो या किथे, त असीं पुछा करे करे बीह रहियासीं, किथे बि कोन्हे। वरी ॻोठण वारनि में जेके बि आहिनि ॿाहिरि आहिनि, सभु असांजा। वरी हितां असां पुछा कई आहे, ॿिए पासे जाम पुछा कई आहे, पर किथे बि का ख़बर कान्हे। असांजी इहा ई अपील आहे, असीं ग़रीब माण्हू आहियूं। असांजो जेको पुटड़ो वियो आहे अॼु तक़रीबन 10 ॾींहं थी विया आहिनि, माना कंहिं पंहिंजा माना जवाबु असांखे कोन ॾिनो आहे। भई ॻोठाणनि जेके ॿाहिरि आहिनि असांजा, जेके बि उन्होंने असांखे मदद कराई आहे। पुलिस असां इन थाणे शाहपुर थाणे ते LC कटाईसीं असां, पर इन्हनि कंहिं बि माना अञा जवाबु कोन ॾिनो असांखे। जो हीअ असांजे पाड़े जा अक़लियत जा वीचारा असांजा मेघाड़ आहिनि। असां मुस्लमान ॻोठ गुलाम हैदर जोया में रहण वारा आहियूं। असां इन्हनि सां भरपूर साथ में आहियूं। इंशाअल्लाह ताला जेका बि असांखां मदद पुगी इन्हनि भाइरनि सां कंदासीं। ऐं इन्हनि जो ॿार जेको आहे सो 10 ॾींहंनि खां लापता आहे। असां पूरो तरह ही जेको ॻोल्हे बीह रहिया आहियूं। असांखे किथां बि अञा का मोट न मिली आहे। बराए महिरबानी असांजे वज़ीर आला मुराद अली शाह खे जेको अपील आहे त असां सां मदद कई वञे, असांजो ॿारड़ो असांखे ॻोल्हे ॾिनो वञे। साईं गुलाम हैदर जोया या अक़लियती बिरादरी सां तालुक़ रखूं था। असांजो छोकिरो 10 ॾींहंनि खां गाइबु आहे, जंहिंजो असां ताईं अञा ताईं को पतो न पियो आहे। असांजे ॻोठ वारनि वस वारनि अमीरनि असां सां तावन कयो आहे। बाक़ी इंतिज़ामिया असांजे अक़लियती बिरादरी जा MPA MNA सेनेटर खटूमल असांजो जीवन आहे, कृष्णा कोहली आहे, इन्हनि खे असांजी इल्तिजा आहे त असां सां कोई तावन कनि। असां अॼु ॾींहं ताईं असांजो को बि रिस्पॉन्स न मिलियो आहे असांखे। इन लाइ असांखे वस वारनि खे, पंहिंजे MPA मटियारनि जे MNA वारनि खे, साईं सरदार वारनि खे, इन्हनि खे असांजो अर्ज़ु आहे त असां सां इंसाफ़ु कयो वञे। असां अक़लियत एतिरी नाइंसाफ़ी छो? छा असीं पाकिस्तानी शहरी न आहियूं? जेकॾहिं असांजी पाकिस्तानी शहरी तस्लीम कयो वञे थो त असां सां इंसाफ़ु थियो वञे। असां त एतिरी नाइंसाफ़ी छो पियूं थी वञनि? इंसाफ़ु कयो वञे। असांजो छोकिरो असांजो जेको बाज़ियाब कराए ॾे वञे। असांजी कंहिंसां ज़ाती दुश्मनी न आहे। असां सिर्फ़ु असां इंसाफ़ घुरिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।